बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम या अय्युहन्नास इन्ना खलक़नाकुम मिन ज़करिन व उन्सा वजअलनाकुम शुऊबन व क़बाइल लितआरफ़ू इन्न अक्रमकुम इंदल्लाहि अत्क़ाकुम इन्नहु अलीमुन ख़बीर। ये आयत मुबारक सूरतुल हुजरात जी आहे, जंहिंमें अल्लाह ताला फरमायो तो या अय्युहन्नास, ए इंसानो, पूरी इंसान ज़ात खिताब है अल्लाह ताला जो। या अय्युहन्नास, ए इंसानो, इन्ना खलक़नाकुम मिन ज़करिन व उन्सा, मूं असां तव्हांखे असां तव्हांखे पैदा कयो आहे हिकिड़े मर्द मां ऐं हिकिड़ी औरत मां। हिकिड़े मर्द मां हिकिड़ी औरत मां तव्हांखे पैदा कयो आहे। हिकिड़े मर्द हिकिड़ी औरत जो औलाद पाण छा हूंदो आहे? भाउ भेण। तो सब मुसलमान आदम अलैहिस्सलाम जो औलाद आहिनि, ॾाढी हवा जो औलाद आहिनि, पाण मुसलमान सब भाउर आहिनि। अल्लाह फरमातो वजअलनाकुम शुऊबन व क़बाइल लितआरफ़ू, तव्हांजो क़ौमूं, तव्हांजा क़बीला, ज़ातूं ऐं पाड़ा असां इन लाइ पैदा कया आहिनि हिक ॿिए खे सुञाणे सघो, तारफ़ जे लाइ, तारफ़ जे लाइ, फ़ोक़े जे लाइ न, बरतरी जे लाइ न, फ़ख्र जे लाइ न, क़ौम जे लाइ न, हिक ॿिए जे तारफ़ लाइ। हीउ फलाणे ज़ात वारो आहे, हीउ हुन क़ौम जो आहे, फलाणे क़बीले जो आहे, सिर्फ़ु तारफ़ जे लाइ। इन ज़ात सां, क़ौम क़बीले सां त अल्लाह ताला वटि इज़त वारा थी कोन सघो। इन अक्रमकुम इंदल्लाहि अत्क़ाकुम, अल्लाह जो क़ुर फरमाए तव्हां में, बेशक तव्हां में सभ खां वधीक इज़त वारो अल्लाह वटि उहो आहे जेको तव्हां में सभ खां वधीक मुत्तक़ी, परहेज़गार, दीनदार आहे। कहिड़ी क़ौम जो हुजे, कहिड़े क़बीले जो हुजे, कहिड़े ख़ानदान जो हुजे, कहिड़े मुल्क जो हुजे, कहिड़ी ज़ात जे पाड़े जो हुजे, जेके तक़वा परहेज़गारी में सभ खां वधीक आहे दुनिया में, अल्लाह इज़त में सभ खां उहो वधीक आहे। बाक़ी ख़ानदान जे करे, के क़ौम जे करे, के रंग नस्ल जे करे, ज़बान जे करे अल्लाह वटि को बि इंसान इज़त वारो कोन्हे। सभु ज़ातूं अल्लाह पैदा कयूं आहिनि, सभु क़ौमूं क़बीला अल्लाह पैदा कया आहिनि, ऐं सभु ज़बानूं, रंग नस्ल अल्लाह पैदा कया आहिनि, गोरा कारा अल्लाह पैदा कया आहिनि, सभु अल्लाह जी मख़लूक़ आहिनि, अल्लाह सभु प्यारा आहिनि। उन सभिनी जे लाइ अल्लाह ताला दीन मोकिलियो ऐं क़ुर मोकिलियो, हदीस मोकिली आहे, रसूल अल्लाह पैगंबर खे मोकिलियो आहे। पोइ रसूल छा खणी आया? दीन खणी आया, क़ुर हदीस खणी आया। उन में अरबन में केॾी क़ौमियत हुई, अरबन में केॾी असलियत हुई, अरबन में वॾी असलियत हुई, वॾी क़ौमियत हुई। ऐं ॻाढ़े ॻाढ़े, गोरे ऐं कारे जो वॾो फ़र्क़ु हूंदो हुयो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन शइ खे ख़तमु करे छॾियो। कीअं? जुबैर बिन मुतइम रज़ियल्लाहु जो रिवायत आहे मिशकात में अबू दाऊद जे हवाले सां। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो छो त क़ौमियत, असलियत ही ख़तरनाक बीमारी आहे, इंतहा ख़तरनाक बीमारी आहे। जंहिं क़ौम, जंहिं क़बीले खे लॻी वई उनखे तबाही, बर्बादी खां सवाइ का शइ नसीब कान थींदी। छो त क़ौमुनि क़बीलनि में झगड़नि, फसादनि ऐं जंगियुनि जो जेको बुनियादु आहे उहो क़ौमियत आहे, असलियत आहे। क़ौमियत ते फ़ख्रु करणु, असलियत ते फ़ख्रु करणु, ज़ात ते फ़ख्रु करणु, नस्ल ते फ़ख्रु करणु, रंग ते फ़ख्रु करणु, इहो फ़ख्रु इस्लाम में जाइज़ ई कोन्हे, हराम आहे। बल्कि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्हनि खे पंहिंजी जमात मां कढी छॾियो आहे। अबू दाऊद जी हदीस आहे, जुबैर बिन मुतइम रज़ियल्लाहु अन्हु खे रिवायत आहे कि तो रसूलुल्लाह फरमायो लैस मिन्ना मन दआ इलल असबिय्या, असां वञा उहो कोन्हे जेको असबियत ॾे सॾे थो, क़ौमियत ॾे सॾे थो, क़ौम परस्ती ॾे सॾे थो, असां वञा कोन्हे, मुंहिंजी जमात मां कोन्हे। लैस मिन्ना मन क़ातर अलल असबिय्या, असां वञा उहो कोन्हे जेको असबियत ते विढ़े थो, असबियत लाइ जंग करे थो, लड़े थो, विढ़े थो, क़ौमियत लाइ विढ़े थो, असां वञा कोन्हे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी जमात मां कढी छॾियो हुनखे। अॻिते फरमायूं वलैस मिन्ना मन मात अला असबिय्या, असां वञा उहो कोन्हे जेको असबियत ते मरी वियो, क़ौमियत ते मरी वियो, असबियत ते मरी वियो, ज़ात पात ते मरी वियो, असांजी जमात मां कोन्हे, मुंहिंजी उम्मत मां कोन्हे। इहा हदीस अबू दाऊद में आहे, वञी पढ़ो। ऐं ॿी हदीस बुखारी जी, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुणायो ला फ़ज़ल लिअरबिय्यिन अला अजमिय्यिन वला लिअहमर अला असद इल्ला बित्तक़वा। फरमायो कि
गोरे खे कंहिं अरब खे कंहिं अजमी ते का फ़ौक़ियत का बरतरी हासिल करने का। पाण अरब हुया न, पाण अरब हुया, अरब ख़ानदान में आया, अरब मुल्क में आया, अरब में असलियत हुई, लतुन सां पाण मिटाए फरमायूं त ला फ़ज़ल अरबियन अला अजमीन, कंहिं अरब खे कंहिं अजमी ते का फ़ौक़ियत का बरतरी हासिल कान्हे। वला अहमर अला असवद, न को कंहिं गोरे खे कंहिं कारे ते का फ़ौक़ियत का बरतरी हासिल आहे। इल्ला बितक़वा, मगर तक़वा जे लिहाज़ खां। तक़वा में जेको वधीक आहे अल्लाह वटि इज़्ज़त में उहो वधीक आहे, भले कारो छो न हुजे। तक़वा में जेके वधीक आहे अल्लाह वटि इज़्ज़त में वधीक आहे, भले अजमी छो न हुजे। उनजो मिसाल दलील नबी अकरम साहिब चाचो हुयो अबू लहब, उहो अरब हुयो ऐं इंतिहाई ॻाढ़ो ऐं बाहि जे चहिरो चमकंदो हो। ईअं चवंदा अबू लहब, लहब चइबो आहे ॼिभी वारी बाहि खे जेका शोला हणे बाहि, उनखे चइबो आहे अबू लहब। हिन अबू लहब माना एॾो चहिरो चमकंदो, एॾो ॻाढ़ो हुयो, एॾो सुहिणो हुयो, चहिरो एॾो ॿरंदो हुयो एॾो बाहि जा शोला निकिरनि पिया चहिरे मां, एॾो सुहिणो ॻाढ़ो हुयो, अरब हुयो, ॻाढ़ो हुयो, रईस मालदार हुयो। ऐं ॿिए पासे केरु आहे? बिलाल हबशी रज़ियल्लाहु ताला अन्हु। हबश जो शीदी आहे, रंग जो कारो आहे, ग़ुलाम आहे, गरीब मिस्कीन आहे। पोइ विच में केरु थो वञे? जंड में केरु थो वञे? नबी जो चाचो या बिलाल? हदीस पढ़ो, नबी अकरम साहिब चाचो अबू लहब जेको हुयो, जंहिं नबी जी पैदाइश ख़ुशी में पानी आज़ाद कई, सोबे खे आज़ाद कयो हो। नबी साहिब जंहिं वक़्तु सभ खां पहिरीं कोई सफ़ा कलमो पढ़ी बयानु कयो, तौहीद बयानु कई, सभ खां पहिरीं पत्थर कीअं हया? अबू लहब हया। अबू लहब पत्थर हणी पैगंबर खे चयो तबन लक या मुहम्मद अली हाज़ा जमाअतना, पत्थर हणी पंहिंजी भाइटीअ खे चए थो ए मुहम्मद तोला तबाही हुजे, बर्बादी हुजे, तो असांखे न गॾु कयो आहे। असीं हिकु अलाह खे मञूं, जेके महबूब सां ठाहे बुत रखिया आहिनि बैतुल्लाह में, उनखे छॾे ॾियूं, इनकार कयूं। जॾहिं इहो पत्थर हणी या फिटकार कई, अल्लाह ताला उन ते फिटकार अर्श आसमान में नाज़िल कई। कुरान सूरत 3 सिपारो सूरत तब्बत यदा, अल्लाह बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, तब्बत यदा अबी लहब व तब मा अगना अन्हु मालुहु व मा कसब सयस्ला नारन ज़ात लहब व इमरातुहु हम्मालतल हतब फी जीदिहा हब्लुम मिन मसद। ये तर्जुमो पढ़ो वञी, क्या फिटकार है नबी जे चाचे ते अल्लाह नाज़िल की है। क़यामत ताईं जेको मुस्लमान कुरान पढ़ंदो अबू लहब ते फिटकार कंदो रहंदो। छो? अरब हो, ॾाढो सुहिणो हसीन हुयो, मालदार हुयो, नबी जो सॻो चाचो हुयो, उन ते फिटकार छो पए पई? नबी दीन क़बूल न कई, तौहीद क़बूल न कई, बल्कि नबी मैटी कम कान आई, माटी कम कान आई, ज़ात कम कान आई, क़ौमियत कम कान आई, अरबी कम कान आई। अल्लाह फरमायो ॿई तबाह थे अबू लहब जा, ॿई तबाह थे अबू लहब जा, पाण बर्बाद थे। मा अगना अन्हु मालुहु व मा कसब, हुनखे उहो माल कम कोन आयो जेको कमाए गॾु कयो हुयो, माल गॾु कयो, माल बचाए कोन थियो, कम कोन आयो। सयस्ला नारन ज़ात लहब, इहो दाख़िल थींदो उन साॻी ॼिभी वारी बाहि में, भड़कंदड़ बाहि में दाख़िल थींदो। उन ज़ाल बि वमरातु हम्मालत हतब, उन ज़ाल जेका काठियूं खणंदी हुई उहा बि उन सां गॾु बाहि में दाख़िल थींदी। फी जीदिहा हब्लुम मिन मसद, उन गिची में कवाड़ रसो पियो। या फिटकार कहंदे भई नबी जे चाचे ते जेको अरब हुयो, सुहिणो ॻाढ़ो गोरो बि हुयो ऐं मालदार बि हुयो, नबी जो सॻो चाचो मैट हुयो, का शइ हुन कमु कान आई। बिलाल हबशी ग़ुलाम आहे, गरीब मिस्कीन आहे, रंग जो कारो आहे। रसूलुल्लाह मिराज वञनि था, मिराज रात जिब्रील सलाम नगर बीच में हलनि पिया, जिन्हनि सैर पिया कनि त ॿुधो आवाज़ थिए पियो पेरनि जो, आवाज़ थिए पियो पेरनि जो, निहारियो नज़र केरु कोन आयो, नबी ग़ैब कोन थो ॼाणे। पोइ पुछूं जिब्राइल हीअ कंहिंजो आवाज़ आहे? पर केरु थो गॾु पियो, केरु थो गॾु हले, नज़र कोन थो अचे केरु आहे, कंहिंजे पेरनि जो आवाज़ आहे? अल्लाह अकबर। जिब्रील सलाम चए थो ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हीअ तुंहिंजो उहो सहाबी ग़ुलाम आहे बिलाल हबशी रज़ियल्लाहु ताला अन्हु, जेको हले पियो ज़मीन ते, क़दमनि जो आवाज़ थिए पियो जन्नत में। इहो मक़ाम हुनखे कीअं मिलियो? इहो मक़ाम कीअं मिलियो? इहो पैसे सां कोन मिलियो, उहिदे सां कोन मिलियो, कुर्सी सां कोन मिलियो, कम सां कोन मिलियो, दौलत सां कोन मिलियो। इहो को मक़ाम मिलियो तक़वा सां, परहेज़गारी सां, तौहीद सां, दीन इस्लाम खे क़बूल करण सां, दीन इस्लाम ते अमल करण सां, दीन इस्लाम जे लाइ क़ुर्बानी ॾियण सां। इहो आहे दीन, इहो दीन इस्लाम जहिड़ा साहब क़ुर्बानियूं पेश कयूं, उन जे क़ुर्बानी सां दीन असांखे पहुतो आहे। बाक़ी इहा क़ौमियत, इहा असबियत, इहा हराम आहे इस्लाम में, तबाही बर्बादी आहे। उनखे तबाही बर्बादी खां सवाइ का शइ नसीब कान थींदी। इन के कई कूंदर कुहाए छॾिया इन को पर्सन
तव्हां ख़बर कान्हे छा तव्हां सिंध में केतिरा कुंदर कोठा आहिनि इन को आहे छॾियनि छा मिलियो हिनखे का शइ कान्हे हुनजी कॾहिं क़यामत ताईं दीन इस्लाम जा मुखालिफ़ आहिनि अल्लाह नबी जी मुखालिफ़ आहिनि तोही जा मुखालिफ़ आहिनि मोहम्मद बिन क़ासिम ने इस्लाम खे आंदो क़ब्र इस्लाम बनायो उन जा मुखालिफ़ ऐं दुश्मन आहिनि ताकी पंहिंजे गुरु जा किताब पढ़ी उन नज़रियो इख़्तियार कनि था इहा गुमराही आहे जहालत आहे कंहिंजो बि किताब हिदायत जो किताब कोन्हे अल्लाह जे क़ुर खां सवाइ हदीस खां सवाइ क़ुर हदीस खां सवाइ कंहिंजो बि किताब हिदायत कोन्हे दुनिया में अल्लाह ताला असांखे दीन इस्लाम खे सम्झण जी तौफ़ीक़ था फरमाए दीन इस्लाम में पूरो दाख़िल थियण तौफ़ीक़ था फरमाए दीन इस्लाम ते क़ाइम रहण तौफ़ीक़ था फरमाए असबियत क़ौमियत खां असां अल्लाह ताला बचाए हर मुस्लमान नौजवान खे बचाए बचण तौफ़ीक़ था फरमाए इहा क़ौमियत इहा असबियत छो आहे असां क़ुर कोन था पढ़ूं होर असां कोन था ॿुधूं सम्झूं कोन था हदीस कोन था पढ़ूं तॾहिं असां ते क़ौमियत हावी थिए पई ग़ालिब अचे पई ख़ुदा इन जे पुछ मां कढो पंहिंजी ज़िंदगी ते रहम कयो ॿियनि ते न पंहिंजी ज़िंदगी ते रहम कयो छो त क़ौम परस्ती में जेके नौजवान वञनि था उहे बेगुनाह मरनि था हू ज़ालिमनि खे कोहाइनि था जेके एजेंट आहिनि जेके अॻवान आहिनि क़ौम परस्तनि जा उहे सभई एजेंट आहिनि को अमेरिका जो आहे को बरतानिया जो आहे को इंडिया जो आहे को चाइना जो आहे को रूस जो आहे सभु अॻवान एजेंट आहिनि जेको मथे चढ़े थो हुनखे मारीनि था हुनखे बुरो कनि था कुरैशी खे ज़हर ॾेई छो मारियूं त सां मिसाल आहे इन फितने खां अल्लाह असांखे बचाए असांखे अल्लाह रब्बुल आलमीन दीन इस्लाम खे पढ़णु क़ुर जो मुतालो करणु हदीस जो मुतालो करणु उनखे सभिनी तौफ़ीक़ था फरमाए तो ई सुन्नत ते असांखे ज़िंदा रखे क़ाइमु रखे असांखे ख़ात्मो करे रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतुन व फ़िल आख़िरति हसनतुन व क़िना अज़ाबन्नार अक़ूलु क़ौली हाज़ा व अस्तग़फ़िरुल्लाह ली व लकुम व आख़िरु दअवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।